जो इश्क कयो कायम रब कंदा मोहम्मद घोट जो आए पट बाजारो वीर तो सिद्दीकी सुलझड़ो करियरा असीर तो मुर्शिदाए ठार जो दस्त बदस्तगी होड़ो पीर मीर अली हज़रत हालत में दिखो ला समाजान जते आर अल्लाह जो खावत कयो आहे खान जते रसूल करीम जो मोहम्मद वधाइंदस मान नवाज़ल आहे नूह फ़कीर जो जंजो वर्षन ते आस बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवा सभिनी सरवरनुअ जे मुरीदनि खे हिते मेले ते अचण ते मुबारकबाद थो ॾियां। अला साईं कंदो त मख़्तूम नूह जन जी दरगाह ते हमेशह मेलो हूंदो ऐं अवा उन्हनि जा मुरीद हमेशह ख़ुशि हूंदो ऐं ख़ैरियत सां हूंदो। मूंखां दुआ घुरंदा त असांखे औलाद मिले, ॿिया दुआ घुरंदा त असांखे बीमारी ख़तम थिए। ऐं दुआ थो करियां अञा असांजे घर ते ॿियूं औलाद मिले, जिनखे बीमारी आहे उनखे असां तंदुरुस्ती अता करियूं। जीअं अंसार फ़कीर जो बेत ॿुधोसीं त तव्हीं अधु सेर घुरंदव सरवर तव्हांखे सवा सेर करे ॾेई अलाह साईं करे पुछिजो। अवांखे मुबारक बि हुजे महबूब साईं जे पुटड़े ॼमण जी, ऐं उन्हनि खे नालो बाबा साईं जो अमीन मोहम्मद अमीन साईं रखियो अथनि। ऐं इंशाअल्लाह कॾहिं उन्हनि खे वठी ईंदासीं त उन्हनि सां मिली सघूं।